नाज़रीन, घोटकी लॻ पुलिस ऐं हथियारबंदनि में मुबैना मुक़ाबिलो हिकु ॼणो मारिजी वियो। घोटकी ए सेक्शन थाणे जी पुलिस ऐं हथियारबंदनि में मुबैना मुक़ाबिलो थी पियो। फायरिंग जे नतीजे में हिकु जवाबदार मंसूर अली सोलंकी मारिजी वियो, जॾहिं त 2 जवाबदार फरार थियण में कामयाब थी विया। घोटकी ए सेक्शन थाणे जी पुलिस जो चवणु आहे त ॾोह जे इरादे सां बीठल ॾोहारियुनि सां मुक़ाबिलो थियो, जंहिं में हिकु ॾोहारी मारिजी वियो, जॾहिं त 2 जवाबदार फरार थी विया, जिन जी गिरफ़्तारी लाइ छापा हयां पिया वञनि। सोमरो वॉलपेपर्स एंड पीवीसी पैनल शॉप 3D वॉलपेपर्स की वसी रेंज, जो आपके घर को बनाए आपके ख्वाबों की तरह खूबसूरत। बेहतरीन क्वालिटी के वॉलपेपर्स और सीलिंग्स बेनज़ीर कलर्स और डिजाइन्स में दस्तयाब हैं। हैदराबाद, लतीफाबाद, कासमाबाद, जामशोरो, मीरपुर खास के साथ सिंध के मुख्तलिफ शहरों में सर्विस मौजूद है। हर किस्म के 3D वॉलपेपर्स और सीलिंग्स लगवाने के लिए अभी राब्ता करें। कॉन्टैक्ट रांजन अली सोमरो। व्हाट्सएप 0333370786, 03333702 516। तालिब हुसैन 031713109660।